वॾी महिरबानी त तव्हां सभु हिते आया हो असांजो मौक़िफ़ वठणु। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त इहो मैटर जेको आहे घणे अरसे खां हाणे हले थो। मां सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ी ब्रीफ थोरी समरी ॾींदुमि त हिन वक़्तु पोज़ीशन कहिड़ी आहे। असांजो पंहिंजो फैमिली मैटर आहे, माइटनि सां हले थो, कोर्ट में हले थो। हिन वक़्तु पोएं हफ़्ते जो असां वटि इहो हाई कोर्ट जो स्टे ऑर्डर आहे असां वटि, जंहिंमें क्लियरली लिखियलु आहे त इन ज़मीन जो सॼी ज़मीन जो कब्ज़ो जेको आहे लीगल पोज़ेशन असां वटि आहे। ॿियो हिन में इहो बि लिखियलु आहे त का बि हिन में अॻिते हथ चढ़ाव नथी थी सघे, को थर्ड पार्टी सेल वग़ैरह बि हिन में बंदि आहे। स्टे ऑर्डर हाई कोर्ट, ठीकु आहे साईं। ॿियो जेके कमारिया वरी बि ज़मीन ते ईंदा आहिनि, हिननि जे ख़िलाफ़ु असां वटि हाई कोर्ट जो हरेसमेंट ऐं इंटरफेरेंस पोज़ीशन सां जो ऑर्डर असां वटि इहो पियो आहे। हिन में नाला आहिनि नजफ़ पंहिंजो अज़हर कमारे जो, ज़ुल्फ़िकार जो ऐं अमीर कमारे जो नालो आहे। हाणे इन्हनि जे बावजूदि इहे माण्हू जेके आहिनि ज़ोरी असांजी ज़मीन ते अची हथियार बंदि खणी नजफ़ कमारियो कब्ज़ो करण लाइ ईंदो आहे। हाणे थी सघे थो ऑर्डर अंग्रेज़ी में आहिनि, हे पढ़ी नथा सघनि, हिन खे सम्झ में नथी अचे, त पोइ हिन खे ट्रांसलेट करे हिन खे सम्झाईंदासीं त बाबा हे ऑर्डर जेके आहिनि कोर्ट जा ऑर्डर आहिनि, तव्हांखे नथो सम्झ में अचे, तव्हां पंहिंजे वकील सां ॻाल्हायो। ॿियो मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जंहिं ज़मीन ते ईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि साईं मुंहिंजे माइट अब्बास जी ज़मीन आहे, उहे ज़मीन जो सतो फॉर्म हिते आहे। इन में पाण अब्बास जो सिर्फ़ु हिन में 25 पैसा हिसो आहे, बाक़ी मुंहिंजो हिसो आहे ऐं ॿिया 6-7 खातेदार ॿिया आहिनि। इहे ज़मीन आहे, इहे सर्वे नंबर आहिनि। हाणे तव्हां अची जेको आहे जेको कब्ज़ो करण जी कोशिशि था कयो, हर कराए थो सॼे सर्वे नंबर ते, कहिड़े हिसाब में था करायो? ठीकु आहे, हिकिड़ी त इहा ॻाल्हि थी हुई। ऐं ॿियो इहो आहे त अब्बास जो कमु इहो आहे त साईं माण्हुनि खे ज़मीना विकिणे थो, केस हले थो, जॾहिं हुनजो खातो पाण ई चैलेंज थियल आहे त इहो कमु गैर क़ानूनी आहे। पोइ नजफ़ कमारियो तव्हांखे जेको आहे इंटरव्यू ॾिए थो त साईं असां हुनजी मदद कयूं था ऐं क़ानूनी दायरे में रही कंदासीं। त क़ानूनी दाइरो माना तव्हां हुनखे हथ सां कब्ज़ो कराए ॾींदो, इहो क़ानून आहे छा? क़ानून इहो थींदो आहे त कोर्ट तव्हांखे कब्ज़ो ॾिए, ऐं मुंहिंजो जेकर क़ानूनी कब्ज़ो आहे इहो सॼो पोज़ेशन सर्टिफिकेट मूंखे ॾिनल आहे सॼी ज़मीन जो मुख़्तियारकार खां, त इहो कब्ज़ो मुंहिंजो आहे। त तव्हां कोर्ट खां कब्ज़ो वठी सघो था, ईअं हथियार वठी खणी अचण जे बेस ते कब्ज़ो नथा वठी सघो। इहो को ॻाल्हि कब्ज़ा माफ़िया जेके कमारिया कब्ज़ा माफ़िया हिते ढखण में, इन्हनि खे को सम्झाए त ईअं न थींदो आहे बा, ऐं तव्हां ॾाढ ते का शइ नथा करे सघो। त ख़ैर, ऐं ॿियो इहो आहे मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हे असां बि पीपल्स पार्टी में आहियूं, इहे बि पीपल्स पार्टी में आहिनि। असां पीपल्स पार्टीअ में ज़ुल्फ़िकार भुट्टे साहब जे ज़माने खां बाबा हुनजो ख़ासि दोस्त हुयो, पर्सन हूंदा। जॾहिं पीपल्स पार्टी ठहे पई उन वक़्तु खां बाबा जेको आहे पीपल्स पार्टीअ में आहे। हे त नवां हाणे आया आहिनि, गुंडागर्दी कनि था हिते वेही। मां इहो मैसेज ॾियणु थो चाहियां चेयरमैन साहिब खे, ज़रदारी साहिब खे, अदी साहिबा खे, त बाबा अहिड़नि माण्हुनि खे जेके ॿिनि पार्टियुनि में रहिया आहिनि, कॾहिं नून लीग में, कॾहिं काफ लीग में, हिननि जो हे मफ़ाद परस्त माण्हू आहिनि, ठीकु आहे। हिननि जो को कंहिंसां बि जेको आहे वास्तो न आहे। सुभाणे अगरि पीपल्स पार्टी ख़ुदा न ख़ास्ता हुकूमत वञे थी त हे वरी ॿी पार्टीअ सां वञी वेहंदा। जेका पार्टी हुकूमत में हूंदी आहे उन्हनि सां हूंदा आहिनि, ठीकु आहे। हिननि जा कम ई हिते इहा त कब्ज़ा माफ़िया, गुंडागर्दी, ठगी करणु माण्हुनि सां। तर में हर माण्हू खे इहा ख़बर आहे, असां सां बि ईअं था कनि। हाणे जेको आहे कब्ज़ो न करे सघां ज़मीन ते अॼु ताईं, त हाणे हिननि चोॾियों ईद जे ॾींहुं इहो कमु कयो आहे त असां ते जेको आहे वरी कूड़ियूं एफ.आई.आर. करायूं। SHO हिननि सां ॿधल आहे, इम्तियाज़ ख्वाबर, उनखे पैसा ॾेई हिन असां ते कूड़ी एफ.आई.आर. कराए ऐं पंहिंजो जेको आहे असांजे माण्हूअ खे जेको आहे घुराए त साईं ॻाल्हियूं कंदासीं। असांजो ख़ासि माण्हू आहे मुंशी, उनखे थाणे ते इम्तियाज़ ख्वाबर घुराए उनखे उते पोइ विहारे ॿधो अथई, उनखे टार्चर कयूं अथई। नजफ़ कमार जे चवण ते सुबुह 10 बजे खां राति 7 बजे ताईं नजफ़ कुमार उते वेठो थाणे ते, हिननि ते कूड़ी एफ.आई.आर. लाइ प्रेशर कराए पियो ऐं आख़िर उन्हनि कयूं, सम्झो था, असांजे माण्हुनि खे ॿधी। इहो हिननि जो हाल आहे। हाणे असां जेको आहे क़ानूनी कमु असां था कयूं, ऐं इन हिसाब सां अॻिते वञी जेके हिननि ग़लति कमु कया आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल जेको आहे प्लॉटिंग कनि था पंहिंजे गवर्नमेंट ज़मीन ते, कॉलोनी था ठाहिनि, जीअं सखरवा आहे, जीअं अली आशान आहे, इहे सभु शयूं। मां क्लियर मैसेज ॾियणु थो चाहियां माण्हुनि खे त बाबा इन्हनि हे सभु जेके आहिनि इहे गवर्नमेंट प्रॉपर्टीज़ आहिनि, हिननि खे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो को अप्रूवल कोन्हे। सुभाणे जेको आहे इहे असां हिन ते एप्लीकेशन ॾींदासीं, इहे सभु कॉलोनियूं रहंदियूं। तव्हां महिरबानी करे हिन में पंहिंजो पैसा न हणो, जंहिं माण्हू कयो आहे उहो मोटी हिननि खां वठे। असां दरख़्वास्तूं ॾींदासीं, सखरवा में बि सभु कॉलोनियुनि ते असां दरख़्वास्तूं ॾींदासीं। सुभाणे बल्कि जीअं कोर्ट खुलंदा असां इहो कंदासीं।
हिननि ते ऑलरेडी नजफ़ ते नैब में केस हलनि था। इहो करप्ट माण्हू आहिनि, तॾहिं बि मुड़नि नथा। हिननि जो फ्रंट मैन जेको आहे उहो सांगरू आहे। किथां हुनखे पैसा अचनि था, कहिड़ो बिज़नेसमैन आहे इहो असांखे ॿुधाए त बाबा किथां तोखे पैसा त 4-4 करोड़ जी गाॾियूं थो वठे। हाणे अलाह जो शुक्र आहे त असां IG साहिबु हिन ॻाल्हि जो नोटिस वरितो आहे। IG साहिबु हुकुम ॾिनो आहे, SHO हितां तब्दील थी वियो आहे, हितां निकिरी वियो आहे इम्तियाज़ खावर, जेको हिननि जो ख़ासि कुड़मी आहे, हिन जो कमदार आहे, हिननि जो ख़ासि हिन जे चवण ते हर माण्हू हर कमु कंदो आहे। ॿियो इहो थियो आहे त जेके हिननि कूड़ी FIRूं कयूं आहिनि उन्हनि ते इंक्वायरी थींदी, इंडिपेंडेंट इंक्वायरी थींदी, जेको हाणे SSP लाड़काना कंदो त हे साबित बि थींदियूं आहिनि छा त FIRूं बि कूड़ियूं आहिनि। ॿियो जेको आहे इहो अकबर सांगरू जेको आहे गार्ड खणी घुमे पियो 4-4 पुलिस जा गैर क़ानूनी तौर ते, उहो बि हिन खां मोटी वरिता विया आहिनि। ठीकु आहे, बाक़ी जेके ख़बरियूं हुननि हलायूं आहिनि, कंहिं बि हलायूं त असांजे घर ते रेड थी आहे शाहनवाज़ खान जे, इहो बि सभु कूड़ा। मां वेठो हुउमि हुते, शाहिद साहब वेठो हो, अहिड़ी का बि ॻाल्हि न थी आहे। अगरि थी आहे त असांखे ॾेखारियो त अगरि रेड थी आहे त कहिड़ो माण्हू हुतां ॿधी खणी विया आहिनि, या कंहिं रेड कई आहे त असांखे को हे ॾियनि। बाक़ी हिननि जो मक़सदु इहो आहे त हिते को खूनरेज़ी थिए, जो रोज़ु ज़मीन ते अची बीहंदा आहिनि। कल्ह बि पाणी हिननि खोलियो आहे, SP साहिब जे चवण जे बावजूदि नजफ़ कमारो बि उते पाणी खोलवायो आहे, पाण ज़मीन ते बीठो आहे। असां वटि तस्वीरूं पयूं आहिनि, इहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। इहे हिननि जा कम आहिनि, सम्झो था। असां चाहियूं था, अमन परस माण्हू आहियूं, त हे हिते खूनरेज़ी न थिए। पुलिस खे बि असांजो इहो रिक्वेस्ट आहे त बाबा जेसिताईं कोर्ट में मैटर हलनि था, इन्हनि खे तव्हां ज़मीन ते अचण सां रोकियो। हिननि वटि का शइ कोन्हे, न हिननि को खातो आहे, न का शइ आहे। हाई कोर्ट जो असां वटि ऑडर आहे, इहो सभु शयूं बंदि थियनि। पर मेन शइ असांजी इहा आहे। ॿियो अगरि तव्हांखे को सुवाल वग़ैरह पुछणा आहिनि त असां तव्हां जवाबु ॾियण लाइ तयारु आहियूं। थी वई आहे इंशाल्लाह, इस्लामाबाद मां वेंदुमि हफ़्ते इन वीक जे एंड ते, त उन्हनि खे इहो ई मूंखे ॾेखारिणो आहे त अहिड़ा माण्हू जेके पीपल्स पार्टी में तव्हां रखिया आहिनि, जेके कब्ज़ा ग्रुप आहिनि, माफ़िया आहिनि, तर में हर माण्हू खे तंग कयो आहे, हिन जे ख़िलाफ़ु को बीहण खां डिॼे थो, छो त अहिड़ा कम हिननि जा आहिनि। त अहिड़ा माण्हू जेके आहिनि PPA खे ग़लति ख़राबु नालो ॾियनि था। असां तव्हांजा पुराणा कारकुन आहियूं, हिते असांजो मशहूरु आहे त असां कंहिंसां बि नाजाइज़ी कॾहिं न कई आहे। त तव्हांखे अहिड़ा माण्हू खपनि PPA में, या हे गुंडा दहशतगर्द तव्हांखे खपनि? त इहो मां पाण मैसेज खणी वेंदुमि ऐं पंहिंजो चेयरमैन साहिब खे ॾींदुमि बि सही। पोइ इंशाल्लाह उन्हनि सां इहा असांजी रिक्वेस्ट आहे त हिन ते एक्शन खणनि, इन माण्हुनि खे कढनि, न त अॻिते वञी तकलीफ़ थींदी PPA खे बि, ऐं पंहिंजा जेके वोटर्स आहिनि PPA जा, उहो बि हिननि जे ख़िलाफ़ु थी वेंदा। विकिणे थो, जेका हुनजी माउ जा खाता आहिनि उहो बि विकिणे थो, पर असां उहे कुल खाता चैलेंज कया आहिनि त इहे खाता कूड़ा आहिनि। पर अगरि उहो विकिणे बि अथो, फ़र्ज़ु कयो उनजा खाता माउ जा बि आहिनि, त हक़ु वठण जो असांखे आहे पहिरियों, छो त असां हुन सां कोशहर न आहियूं, दंगी बि न आहियूं। असांजा हिसा आहिनि, हिन जा 10 पैसा 5 पैसा आहिनि किथे। त असांजो चवणु इहो आहे त ॿाहिरां अची माण्हू कीअं थो वठी सघे, ऐं जॾहिं कब्ज़ो बि असांखे आहे, क़ानूनी कब्ज़ो, त हक़ु असांजो आहे। ऐं जॾहिं केस ख़तमु थींदो त पोइ असां कंदा, जॾहिं हुनजो टाइटल ई अञा ताईं चैलेंज आहे, खातो ई चैलेंज आहे, त जॾहिं क्लियर थिए त पोइ कमु थिए न अॻिते। हे कीअं अची चढ़ाई था कनि, असांजो इहो मौक़िफ़ आहे। ॾिसो आगा साहिबु, हे जेके आहिनि उहे हक़ इंसाफ़ जा सपोर्टर आहिनि, सिर्फ़ु असांजा सपोर्टर न आहिनि। उहो बि ॾिसनि था, ऐं हे सभु शयूं जेके अॼु मां तव्हांजे साम्हूं ई रखियूं आहिनि, इहे शयूं उन्हनि जे साम्हूं बि असां रखियूं आहिनि। त उहो बि हक़ इंसाफ़ जा सपोर्टर आहिनि, ऐं इन करे चवनि था असां ज़्यादती नाजाइज़ियूं थियनि थी, त इन करे असां सां बीठा आहिनि। इन करे न आहिनि त असांखे इस्तेमालु थो कयो वञे हिननि जे ख़िलाफ़ु। उहो हक़ जी ॻाल्हि था कनि, ऐं असां तव्हांखे कागज़ ॾेखारिया आहिनि, आर्डर ॾेखारिया आहिनि, स्टे आर्डर ॾेखारिया आहिनि, त असांजो हक़ आहे। अगरि हिननि खे कोर्ट ॾिए थी का शइ, त पोइ असां हथ सां हिननि खे ॾींदासीं त भाउ तव्हां वठो। पर जेसिताईं कोर्ट जो मैटर हलनि था, या कोर्ट जो ऑर्डर न आहे, त कहिड़े हिसाब में अचनि था? जंहिं असां खटी आया आहियूं, ऐं भाई कोर्ट मैटर हले थो, हे त सुप्रीम कोर्ट ताईं वेंदो, जॾहिं तव्हां खटो त असां तव्हांखे हथ सां ॾींदासीं। ॻाल्हि आहे इहा। प्रेस जे दोस्तनि जी जे हमेशह कलम धणी रहिया आहिनि, ऐं हिकिड़ा ॾिसंदा आहियूं असां त मुआशिरे जूं जेके ग़लतियूं हूंदियूं आहिनि उनखे उजागर कंदा आहिनि सहाफ़ी। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांजे आया हुआ असांजे सॾ ते। ऐं मां पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस जो आगाज़ सुल्तान रिंद जे ख़िलाफ़ु, जेको हिकिड़ो असांजे शिकारपुर शहर जो हिकिड़ो बहादुर सहाफ़ी आहे, उन जे ख़िलाफ़ु जेको केस थियो आहे कूड़ो, उन जी मज़म्मत सां कयां थो। ऐं असांजी क़ानूनी मदद, शऊरी मदद सहाफ़ियुनि सां गॾु आहे, ऐं जेका बि उनखे मदद असांजी खपे असां उहा कंदासीं बि, ऐं इहो असां फ़र्ज़ु सम्झी करे कंदासीं। रही ॻाल्हि हिन इशू जी, त छो जो मां हितां जो आहियां, मुंहिंजो पीपल्स पार्टी सां त को ताल्लुक़ु न आहे,
पर यकीनन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो विजन जो मां ज़रूरु फॉलोअर आहियां। उहे असांजी पाकिस्तान जा तमामु वॾी शख़्सियतूं हुयूं जंहिं पाकिस्तान खे एटमी पावर ॾिनो, जंहिं पाकिस्तान जी जमहूरियत जो नालो हमेशह बुलंद कयो। मां उन्हनि जी लेगेसी जो ज़रूरु फॉलोअर आहियां। हिन इशू में मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त कमारिया साहब जेके आहिनि, जेके असांजे इलाइक़े में बदमाशी, गुंडागर्दी, चोरियूं डकैतियुनि जा जेके मेन मुख्य किरदार रहिया आहिनि, उहे शरीफ़नि खे न छेड़नि। ही तहलको, ही ज़िलो, हूअं त असां सोशल वर्क पूरे सिंध में कयूं था, पर ही तहलको मुंहिंजो तहलको आहे, ही ज़िलो मुंहिंजो आहे। हिन मिटीअ मूंखे जनमु ॾिनो आहे। मां पंहिंजे पूरे दुनिया में किथे बि हुजां, पर मां हितां जे जेके मारवाड़ आहिनि मुंहिंजा, मां उन्हनि जे लाइ हर दुख सुख में ज़रूरु बीहंदुसि। ऐं पोइ उन जे साम्हूं जेके हिननि जा जेके ज़मीनी ख़ुदा आहिनि, ही पंहिंजे पाण खे ज़मीनी ख़ुदा सम्झनि था, ऐं उन्हनि जे साम्हूं ईअं बीहंदासीं जो असांजे सर कलम थी वञनि, असांजूं ॿाहूं कटे छॾनि, असांजूं ॼंघूं कटे छॾनि, असांजी आख़िरी साह ताईं असां ज़ुल्म जे ख़िलाफ़ु बीहंदासीं। पूरे पाकिस्तान में बीहंदासीं, सिंध में बीहंदासीं, पर तहल के गड़ियासीं ने ज़िले शिकारपुर में मां पंहिंजे मारवाड़नि सां ज़रूरु बीहंदुमि। उहो केर बि हुजे, उहो हसन रखण जी शेप में हुजे या ॿियो को माण्हू हुजे। हसन साहब सां ॾाढियूं नाजाइज़ियूं आहिनि। उन नाजाइज़ियुनि जे ख़िलाफ़ु 12 कोर्ट में बि दरवाज़ा खटखटाया विया आहिनि ऐं कोर्ट जा स्पेशल ऑर्डर्स बि मौजूदु आहिनि। हर कोर्ट जा ऑर्डर मौजूदु आहिनि। उन खां पोइ बि हिकिड़ी बदमाशी हले थी। हसन साहब पीपुल्स पार्टी में आहे, उन पंहिंजो मौक़िफ़ तव्हांखे ज़रूरु ॿुधायो आहे त हू पंहिंजी आला क़यादत खे इहा शइ ॿुधाईंदा। पर मां इहो चवंदुमि त मुंहिंजा जेके गड़ियासीं तहलके जा दोस्त, मुंहिंजा मारवाड़ा, मुंहिंजा भाइर, उन्हनि खे मां ज़रूरु चवंदुमि त तव्हां पंहिंजे ॿचड़नि जे मुस्तक़बिल जो बहितर सोचो। ही नांग आहिनि, हिननि खे तव्हां सुञाणियो त ही तव्हांजे ॿचड़नि जे वोटनि ते, तव्हांजे औरतुनि जे वोटनि ते, तव्हांजे पंहिंजे वोटनि ते ही असेंबलियुनि में अचनि था ऐं असेंबली में अची पोइ तव्हां सां ई बदमाशी कनि था। को मूंखे हिन सॼी फैमिली में को डॉक्टर, वकील, इंजीनियर को माण्हू ॿुधायो त ही या के बिज़नेसमैन को माण्हू ॿुधायो त यार ही माण्हू हिननि जो सोर्स ऑफ इनकम ही आहे। यकीनन शुरूआत कबी हिननि जी तहलके नाज़मी खां। उन खां पहिरियां त ही वीचारा टैक्सी बि वॾो मुश्किल सां करे सघंदा, पर जेकॾहिं कोई बि कामयाबु थिए थो ऐं पॉज़िटिव को माण्हू महिनत करे अचे थो त मूंखे ज़रूरु ख़ुशी थींदी, मुंहिंजे तहलके जो आहे। पर जेकॾहिं कंहिंसां गुंडागर्दी करे अॻिते अचे ऐं कंहिं माण्हुनि जो मिल्कियतूं फॿाए अॻिते अचे त उन जे निड़ीअ ते लत ॾेई उहा मां मिल्कियत कढंदुसि। मां हर फोरम ते अप्रोच कंदुसि त असांजे इलाइक़े में बदमाशी न कयो, असांजे गड़ियासीं तहलके में बदमाशी न कयो। नेब ॾे वेंदासीं, असां ज़रूरु दरख़्वास्त खणी ईंदासीं। नजफ़ कमारियो जेको थाणनि ते वेही करे केस थो दाख़िल कराए कूड़ा ऐं पैसा थो ॾिए एसएचओस खे कूड़नि केसिस जा, इन जे लाइ मां शुक्रियो अदा कंदुमि आई जी साहिब जो, DIG साहिब जो, SSP साहिब जो, तनवीर कुनू साहिब जो, जंहिं इंटरवीन करे असां सां फ़ौरन इंसाफ़ कयो। उहो इंसाफ़ असांखे हिन शेप में मिलियो त जेके हिननि कूड़ियूं 3 FIR दाख़िल करायूं, उन जी इन्वेस्टिगेशन शिकारपुर ज़िले मां हटाए लाड़काणे ज़िले में रखी वई। उन्हनि सभिनी जी महिरबानी जंहिं इंटरवीन कयो। उहो असां सां इंसाफ़ ईअं थियो त हिकिड़ो बदमाश जंहिंखे उन्हनि मुदई कयो, फरियादी कयो, उन सुबुह जो ई उनजी वीडियो रिकॉर्ड ते मौजूदु आहे त 5 सिपाही उन सां गॾु आहिनि हिकिड़े चोरखाना सां। जेकॾहिं हू किथे बिज़नेस करे थो त मूंखे ख़ुशी आहे। मां परपुट बि चवंदो आहियां, कुझु ॻाल्हियूं कंहिं दोस्तनि जी मूंखे ॿुधायूं, साईं हुननि एम्बुलेंस ॾिनी आहे, मूंखे ख़बर पई हुननि हे कमु सुठो कयो आहे, ग़रीबनि में कपिड़ा विराए थो, सुठी ॻाल्हि आहे। असां उन शइ खे प्रोमोट कंदासीं, बल्कि असांखे ख़ुशी थी थिए त असांजो करे। पर इन जो कतई मक़सदु इहो न आहे त तव्हां 5 सिपाही खणी बदमाशी करे कंहिंखे ॿधो ऐं ॿधी करे तव्हां उन ते 3 कूड़ा केस दाख़िल करायो। त मां शुक्रियो अदा कंदुमि आई जी साहिब जो, DIG साहिब लाड़काणो ऐं SSP शिकारपुर जो, त उन खां फ़ौरन उहे सिपाही वापसि वरिता विया ऐं मूंखे एश्योरेंस ॾिनी आहे SSP साहिब त मां इन जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि कंदुसि।
त कहिड़े क़ानून तहत उन वटि सिपाही जेके असांजे क़ौमी ख़ज़ानो आहे असांजो, असां जेके बि हितां जा सिंध ऐं पाकिस्तानी आहियूं उहो असां टैक्स ॾींदा आहियूं, उन टैक्स ते इन्हनि सभिनी सरकारी अफ़सरनि खे पघारूं मिलंदियूं आहिनि, त उहे टैक्स वारा हिननि बदमाशनि जी ड्यूटी छो कनि जेके उन्हनि खे इस्तेमालु करे ऐं माण्हुनि खे ॿधनि था ऐं उन्हनि ते कूड़ा इल्ज़ाम हणनि था, उन्हनि जी तौहीन कनि था, उन्हनि जी तज़लील कनि था। मां उहो बि शुक्रिया अदा कंदुमि त फिलफोर उनखां असांखे इंसाफ़ मिलियो ऐं उनखां सिपाही वापसि वरिता विया ऐं मां इंतज़ारु थो कयां त एक्शन खजे, जे एक्शन न खजे त असां यकीननि कोर्ट में वेंदासीं त कॾहिं खां वठी केतिरे टाइम ताईं उन सां गॾु हुया, केतिरियूं तनख़्वाहूं उन्हनि वरितियूं, उन्हनि खां तनख़्वाहूं बि वापसि वरितियूं वञनि ऐं जंहिं जंहिं ॾिना आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि कई वञे। ॿियो असां सां इंसाफ़ इहो थियो, वॾी महिरबानी आई जी साहिब जी, वॾी महिरबानी DIG साहिब जी, वॾी महिरबानी SSP साहिब जी, असां सां इंसाफ़ कयूं त जेको SHO बदमाशी करे पियो हिते ऐं हिते कूड़ा केस दाख़िल कया उनखे हटायो वियो ऐं हुते उमेदु आहे जेको नओं SHO साहिबु आयो हूंदो उहो इंसाफ़ सां कमु हलाईंदो। रही ॻाल्हि प्लाटनि जी ऐं कारोबार जी, त मूंखे ख़ुशी थींदी त मुंहिंजे गड़िया सिंध तहलके जा माण्हू प्लाटिंग बि कनि, कारोबार बि कनि, अॻिते बि अचनि, तालीम में बि हर चीज़ में मां गॾु वेठो आहियां उन्हनि सां। पर मूंखे हैरत इहा थी थिए त जेको असां सुठो कमु कयूं था उनखे, छो जो मूंखे को वोट न आहिनि वठिणा, मां हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पब्लिक जी ख़िदमत करणु घुरां थो। उनजे बावजूदि जॾहिं असां ख़िदमत कयूं था त जेको हिननि जे फ़र्ज़नि में शामिलु आहे त जंहिंखां ही वोट वठनि था उन्हनि जी ख़िदमत कनि, हीअ उन्हनि सां बदमाशी था कनि ऐं असां उन्हनि जी ख़िदमत था कयूं। हाणे उहो कीअं आहे उहो तव्हांखे मां ॿुधायां। रखण शहर में जेका हॉस्पिटल आहे उन हॉस्पिटल खे हिननि एम्बुलेंस जेका आहे उहा हिननि जो कमु आहे मुहैया करणु। असांखे तव्हां सभु साफ़ी दोस्त यादि हूंदव, असां सिविल सोसाइटी जा माण्हू वञी मिली ऐं एम्बुलेंस वठी असां ॾिनीसीं ॾखण शहर खे। रिसेंटली असां 3 डॉक्टर मदे जी हॉस्पिटल में पोस्टिंग कराईसीं, 2 डॉक्टर हुते कमु कंदा, 3 डॉक्टरनि जी पोस्टिंग कराईसीं। उन्हनि छा कयो, 3 डॉक्टरनि खे उते मना करे छॾियऊं अचण जे लाइ, बल्कि जेको हिकिड़ो मौजूदु हुयो उते, जेको उते डॉक्टर मौजूदु हुयो उनखे बि उन्हनि हटाए छॾियो त मदे जी शहर वारा माण्हू ॾिसनि त असां तव्हांजी सहूलियत जे लाइ डॉक्टर रखाया, पोइ मुंहिंजो पुटु मुंहिंजी फैमिली हिते न रहंदी आहे जेको मदे जी हॉस्पिटल में वञी करे उहो पंहिंजो इलाजु कराईंदा, पर इहे ई मदे जी आहिनि जेके हिननि खे वोट बि ॾियनि था या हितां जा ॾखणनि जा गड़िया सिंध तहलके जा जेके वोट था ॾियनि, हे उन्हनि जे ख़िलाफ़ु ई कमु था कनि। हाणे हिकिड़ो डॉक्टर मदे जी में 24 कलाक कमु कंदो आहे। असां मदे ॾखण शहर खे पब्लिक लाइब्रेरी जे लाइ मां DC साहिब खे रिक्वेस्ट कई, उन महिरबानी कई, अची करे ॾिनई त उनजे ख़िलाफ़ु लॉबिंग कयूं, उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी मीडिया ट्रायल कयूं। बाबा लाइब्रेरी में तव्हांजो नसुल पढ़ंदो, मुंहिंजे तहलके जा भाइरो, ख़ुदा खे मञो मां हथ थो ॿुधायां, अॼु जेको हिकिड़ो शायदि सुम्हरो पढ़ी लिखी हिकिड़ी शऊर जी ॻाल्हि करे थो, पंहिंजा बचा पढ़ायो, शऊर आणियो, इन्हनि खे डुकायो जेको तव्हांजे वोट ते बदमाशी था कनि, जेके तव्हांजे इन्हनि खे कुझु बि न आहे, तव्हां अॼु इन्हनि खां वोट ख़तमु कयो, हे ज़ीरो आहिनि, छो जो न ही प्रोफेशनल त आहिनि कोन। ॿियो मां तहलके गड़िया सिंध जे दोस्तनि खे चवंदुमि त हिननि सां जेकॾहिं तव्हां हिन खां बदमाशीअ खां डिॼो था, मूंखे ख़बर आहे हिकिड़ा फ्यूडल्स जेके हूंदा आहिनि उन खां माण्हू डिॼंदा आहिनि। मुंहिंजो त हर आख़िरी साह रत जो आख़िरी फुड़ो बि हिननि जे ख़िलाफ़ु विढ़ंदो, बदमाश जे ख़िलाफ़ु। मुंहिंजो हिननि सां ज़ाती जंग न आहे, बदमाश जे ख़िलाफ़ु हे चोरियूं डकैतियूं बंदि कनि, मां हिननि जो सिपाही थी कमु करण जे लाइ तयारु आहियां। हर गड़िया सिंध तहलको ज़िले शिकारपुर सिंध ऐं पाकिस्तान जो जेको माण्हू सोशल कमु करे ऐं सुठो कमु करे, मां हुनजो कारकुन थी कमु करण जे लाइ तयारु आहियां, पर बदमाशी कंदो उनजी निड़ीअ में हथु विझंदासीं। त मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चवंदुमि हिननि सां सोशल बाइकाट कयो, हिननि जे बंगलनि ते अचो वञो कोन, कुझु न करे सघो त दिली दिलि में उन्हनि खां तव्हां पासो कयो। ऐं ॿियो जेके ही सोसाइटी वारा साईं ॻाल्हि कई त हीअ जेके सोसाइटी खोलनि था इहे सभु गैर क़ानूनी अथव। हिकिड़ी पिटीशन असां हाणे वञूं था 2-3 ॾींहंनि में कोर्ट खुलनि त असां फाइल करणु वञूं था, सखरवाह टोटली इलीगल, हिननि बंगला उते ठाराया आहिनि, खपाया आहिनि, करोड़ रुपया कमाया अथऊं, उन्हनि ते असां वञूं था। नजफ़ तहलके नाज़मीअ खां नेब जो केस अथसि, करोड़े रुपया, हुन जूं गाॾियूं, हे हो, अकबर सांगूर जो रुपयो नजफ़ ऐं ज़ुल्फ़कार कमारे जो मिल्कियत आहे, हीअ हिननि जा फ्रंट मैन आहिनि। सॼी असां इंक्वायरी कराईंदासीं, असां कोर्टुनि में वेंदासीं, नेब में केस दाख़िल कंदासीं,
सोसाइटियुनि मां हिननि केतिरा पैसा कमाया आहिनि, कहिड़ी कहिड़ी इलीगल सोसाइटी सरकारी ज़मीनूं हिननि उन्हनि मां पैसा कमाया आहिनि, सभु हिन खां वापसि कराईंदासीं। पर तव्हां दोस्त जेके आहिनि हितां जा शहरी जेके आहिनि उन्हनि खां हिननि ते कोई सोसाइटियुनि में तव्हां न वठो दुकान ऐं घर, छो जो इहे सभु इलीगल आहिनि, इहे ड्रहंदियूं त पोइ असांजे आवाम खे नुक़सानु थींदो, मूंखे ॾाढो दुख थींदो। इन जे करे मां तव्हांखे हथ थो ॿधां, तव्हां हिननि जे कंहिं बि सोसाइटीअ में इन्वेस्ट न कयो। आख़िर में मां जेको हीउ सुवालु तव्हां हसन साहब खां पुछो हुनजो जवाबु ॾियणु मां मुनासिबु सम्झंदुमि त के माण्हुनि जो जेके असां बि ॾिसूं था त इन सॼे सिस्टम जे पोयां दुरानी साहब ऐं महर साहब जी ॻाल्हि अचे थी त दुरानी साहब ऐं महर साहब हिननि खे बेक था कनि ऐं हिननि जी सपोर्ट था कनि। त मां हिकिड़े लफ़्ज़नि में वज़ाहत कंदुमि त न मां कमज़ोर आहियां जो मां कंहिंजे कुल्हनि ते हलंदो, न हसन ख़ान कमज़ोर आहे जो कंहिंजे कुल्हे ते हलंदो, ऐं न वरी मां सम्झां थो त उहे ॿिनि धुरियुनि जा जंहिंजा ही नाला था खणनि उहे कमज़ोर आहिनि जो असांजी सपोर्ट वठी हिननि डायरेक्ट हिननि सां मुखालफ़त न कंदा ऐं असांजी सपोर्ट वठंदा। त असां कमज़ोर न आहियूं, एटलीस्ट धड़ल्ले सां असां चई सघूं था त असां कमज़ोर न आहियूं। असांखे कंहिंजी बि सपोर्ट, कानून जी सपोर्ट ज़रूरु खपे, पर असांखे कंहिंजे चवण ते असां कयूं त असां जहिड़ो बेवकूफ़ माण्हू न हूंदो, असां जहिड़ो कमज़ोर माण्हू न हूंदो जो असांखे विढ़णु अचे थो, कानूनी जंग विढ़ंदासीं तव्हां सां। तव्हां जहिड़ा असां जाहिल न आहियूं जो तव्हां रोडनि ते बीही करे फायरिंग करायो, तव्हां असांजे घरनि ते फायरिंग करायो, तव्हां जहिड़ा उहे असां ज़ालिम ऐं जाबिर न आहियूं त कंहिंजे घरनि में, कंहिंजे बचनि ते, कंहिंजे कोर्टुनि में तव्हां असां ते हमला कराया, रस्तनि ते तव्हां हमला कराया। काई ख़ुदा जो कसम जेकॾहिं को सेकंड जे लाइ बि सोचो हुजेसि त असां पोइ ते हटंदासीं त न हटंदासीं। जंगा मारे छॾियो। हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल आहे न त जेतिरो टाइम तव्हां ज़ालिम जे ख़िलाफ़ु ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु देरि सां विढ़ंदव ओतिरियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। त असां अॼु नंढी क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहियूं, अचो असांखे क़तलु कयो। ईंदड़ नसुल तल के गड़ियासिन जो सुधारणो आहे, असांखे ॾखण जो तल के गड़ियासिन जो ज़िले शिकारपुर खे तइलीम जो गढ़ु ठाहिणो आहे, असांखे शऊर जो गढ़ु ठाहिणो आहे। इहा जंग विढ़ूं था। हीअ वीचारा नंढड़ा माण्हू आहिनि, हिननि सां असां जंग नथा विढ़ूं, हिननि जी औकात बि न आहे असां हिननि सां जंग विढ़ूं, हिननि जी लेवल ई न आहे। हे जुआरी फॾई कब्ज़े माफ़िया, असांजी जंग शरीफ़ ऐं बदमाश जी जंग आहे। शरीफ़ सां असां गॾु हूंदासीं, शरीफ़ जे ॿार खे पढ़ाईंदासीं, शरीफ़ जे ॿार खे लाइब्रेरियूं ॾियाराईंदासीं, उन्हनि खे डॉक्टरनि जूं सहूलियतूं ॾियाराईंदासीं, उन्हनि में हॉस्पिटल में एम्बुलेंस ॾियाराईंदासीं, उन्हनि जे हर तइलीम जे लाइ असां आख़िरी कोशिशि कंदासीं। बाक़ी हे विढ़नि असांखे मारे छॾनि, बदमाशी कनि, आख़िरी रुत जे फुड़े ताईं बि असां हिननि जे ख़िलाफ़ु विढ़ंदासीं। महिरबानी तव्हांजी। ऐं हू सुवाल जो जवाबु तव्हांखे मिली वियो त न असां कमज़ोर आहियूं, न मां हुननि खे सम्झंदुमि त हू केतिरा कमज़ोर आहिनि जो असांखे इस्तेमालु करे हुन सां विढ़ंदा, ऐं न ई वरी ही केतिरा हाथी ऐं फने खान आहिनि जंहिंसां महर ऐं दुरानी ऐं सुमरा गॾिजी करे हिन सां विढ़ंदा। तव्हांजे लाइ असां काफ़ी आहियूं साईं, शऊर वारो माण्हू काफ़ी आहे। शहर जा दोस्तो, रखण जा दोस्तो, ख़ुदा खे मञो हिननि जे ख़िलाफ़ु निकिरो। मां ॿाहूं थो ॿुधायांव, हे तव्हांजे नसुल जी जंग आहे। मूंखे हिते कुझु न आहे करिणो, मां हिते पंहिंजा बचनि जी जेको रिज़्क जो कमाईंदो आहियां न, मां हिलाल उन्हनि जो हिसो खणी मां लॻाईंदो आहियां त हिन शऊर जे लाइ, हिन गड़ियासिन तलके जे लाइ। ऐं हिननि जो इहो फ़र्क़ु आहे त तव्हांजे बचनि जी जेका कमाई आहे, जेका तव्हां ते बचनि ते लॻाइणु खपे, उहे पंहिंजनि बचनि ते लॻाईंदा आहिनि। ऐं मूंखे ॾिसो, मां छा थो कयां, मां पंहिंजे बचनि जो हक़ु खणी करे, जेको मां रोज़ी हिलाल जी कमायां थो, उहा खणी करे तव्हां ते ख़र्च थो कयां। हिते अचां थो ख़र्चु करणु हर चीज़ में, जिस्मानी बि ख़र्चु करणु आहे, पैसो बि ख़र्चु करणु आहे, हर चीज़ सां मां तव्हां सां गॾु वेठो आहियां। ऐं तव्हांखे हिननि बदमाशनि खे बि ॾिसणो आहे त हे तव्हांखे कहिड़े तरीक़े सां तव्हांजे बचनि जी रोज़ी था खाइनि। बिल्कुलु। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त ॻाल्हियुनि सां मसइलो हल करणु सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं कमारियो ज़ुल्फ़कार कमारियो साईं वटि हसन ख़ान वटि आयो त हसन ख़ान मूंखे फ़ोन कई त मां हसन ख़ान खे इहा ॻाल्हि चई त सुठी ॻाल्हि आहे, असांजो ज़ाती त उन्हनि सां को आहे कोन, जेकॾहिं हू बदमाशी छॾनि था, हू गुंडागर्दी कब्ज़ा माफ़िया पंहिंजी ख़तमु था कनि ऐं पोइ था हटनि त सुठी ॻाल्हि आहे, उन सां छो न ॻाल्हियूं थियणु खपनि। बाक़ी जेकॾहिं हू इस्तेमालु था कनि त उहा उन्हनि जी सोच आहे त हू इस्तेमालु करे पोइ काॾे था हलिया वञनि, पोइ छो नथा ॻाल्हियूं कनि। अचो टेबल टॉक कयो,
कंहिं बि चङे माण्हूअ वटि ॻाल्हि थियणु ज़रूरी आहे। ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइला हल थियनि। असांखे फोकस करायो त असां तइलीम ते तवजो ॾियूं। असां हिननि गुंडनि खे जेको आहे हर दफ़े जॾहिं बि असां अचूं था इलाइक़े जे लाइ त हीअ गुंडनि जूं बदमाशनि खे असां ज़ोर था ॾियूं त ही पोइ ते हटनि, पर पब्लिक हिननि खे इहो सोचणो खपे त असांखां फ़ाइदा वठनि। असां ज़िले शिकारपुर में कमु था करणु चाहियूं, वॉलंटियरली सोशल कमु था करणु चाहियूं, कोई असांजो इंट्रस्ट न आहे। असां सोशली माण्हुनि खे अॻिते वधाइण था चाहियूं ऐं असां 20 साल अॻिते जी सोचूं था त असांखे ज़िले शिकारपुर पाकिस्तान में तइलीम जो गढ़ ऐं हर घर में पढ़ियल लिखियल फ़र्द, हर घर में कारोबारी शख़्स, असां उहो था करणु घुरूं। असांजी हिन में तव्हां सभु मदद कयो, मदे जी मदद करे, रखण मदद कनि, गड़िया सिंह मदद करे, ज़िलो शिकारपुर सॼी मदद करे। ऐं तव्हां ॾिसो अदालतूं छाजे लाइ खुलियल आहिनि? अदालतूं इंसाफ़ जे लाइ आहिनि। असां अदालत खां को मथां कमु कयो हुजे असांखे ॿुधायो, असां कंहिंजे घर ते फायरिंग कराई ॿुधायो, असां कंहिंजे घर ते कब्ज़ो करे ॿुधायो, असां कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे ॿुधायो। हा जेकॾहिं तव्हां सम्झो था त हसन खान ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे त अदालतुनि में छो नथा वञो? हीअ बदमाशी छो था कयो? कूड़ा केस कीअं छो था करायो? अदालतुनि मां वञो, बेलफ खणी अचो, अदालतुनि खां आर्डर खणी अचो त बाबा हिन खे ॾे। अदालतुनि खां केरु मथां आहे साईं? असां मथां थी वेंदासीं। हसन खान सुभाणे कंटेम्प्ट करे थो, जंहिंमें कोर्ट स्टे ॾिनो। मां त हसन खान खे चवंदुमि इन्हनि सभिनी बदमाशनि जा नाला विझे, जेके जेके बदमाश थाणनि ते वेठा, जेके फ़ोनियूं था कनि, हर बदमाश जो नालो विझी उन में लिखे ऐं कोर्टुनि मां हिननि खे असां कानूनी माण्हू आहियूं, असां उन्हनि खे सज़ा ॾियाराईंदासीं। साईं उहा ॻाल्हि ॿोल कई, साईं अला क़यादत खां टाइम वरितो आहे, हिननि खे एक्सपोज़ कबो ऐं उन में मां साईं जी भरपूर मदद कंदुसि। जेके मुंहिंजा सोर्सिस आहिनि मां भरपूर मदद कंदुसि। अला क़यादत जे हिकु हिकु माण्हू सां जेतिरो मुंहिंजी पोज़ीशन हूंदी मां अप्रोच कराए, साईं जी पोज़ीशन अप्रोच कराए उन्हनि खे एक्सपोज़ कंदासीं। हिननि माण्हुनि खे त हिन किथे किथे ग़लति था कनि, हिननि खे कढियो वञे। हीअ पीपुल्स पार्टी जे नाले ते धॿो आहिनि। हर तव्हां हिस्ट्री त खोलियो, नवाज़ लीग, काफ लीग, ऐं तव्हां पीपला हिते जेके वेठा आहिनि पुराणा, ख़ुदा जो कसम उन्हनि जे मथां हिननि जा कूड़ा क़तल केसिस आहिनि। उन्हनि जे बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ड्रखड़नि में अनीस सियाल जे सेलर जे ॿाहिरां बेनज़ीर भुट्टो साहिबा जे फोटूअ ते कंहिं फायरिंग कराई? को तव्हां मां सभु साहिब ड्रखड़नि जा मदे जी गड़िया सिंह जा वेठा आहियो, को मूंखे ॿुधायो कंहिं फायरिंग कराई? इन नजफ़ कमारे, ज़ुल्फ़कार कमारे फायरिंग कराई। अॼु उहो पीपुल्स पार्टी में वेठा आहिनि, पुराणा जेके ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां गॾु हूंदा हुननि सां ॾिसो छा अगरि, त इहो क़यादत खे सोचणु खपे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujraknews.com।